अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली हसन अब्बासी ऐं मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जिया पेज जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन, हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे गरम वेलो छा हूंदो आहे। अॼु शाम जो जीअं ई मां पंहिंजे ऑफिस मां वापसि अची रहियो हुउसि त घिटीअ मां लंघंदे मूं ॾिठो त हिकिड़ो पोड़ो माण्हू हिकु दुकान जे ॿाहिरां पियल गंद जे दॿनि मां कुझु ॻोल्हे रहियो हो। पंहिंजी कार ॾांहुं वेंदे मूंखे महसूसु थियो त उते ई कुझु थेलियुनि में बचियल खाधो बि पियल हो। जंहिंखे हुन उथलाए पुथलाए ॾिठो पिए। हिकु थेली मां खेसि कुझु तरियल पटाटा मिलिया जेके केचप में ॿुॾल हुआ। जॾहिं त ॿीअ थेलीअ मां हुन हिकु बचियल सैंडविच ॻोल्हे लधो। मां अलाए छो पंहिंजे गाॾीअ खे टेक लॻाए बीह रहियो हुउसि। हुन खाधे जूं शयूं ॻोल्हियूं पए ऐं उन्हनि खे छंडींदो पासे खां रखंदो पियो वियो। हिन घड़ीअ ताईं न हुन कंहिं ॾांहुं हथु घेरियो हो ऐं न ई कंहिंखां कुझु घुरण लाइ ॾांहुं वाझायो हुअईं। दॿे खे चङीअ तरह चकासण खां पोइ हुन सॼी ज़मीन वरी साफ़ु कई। पासे खां रखियल हिकु पुराणे कागज़ में चूंडियल खाधो मेड़ियो। मुंहिंजी दिलि में अलाए छा थी रहियो हो। लॻमि पिए ॼण हुन जो ॾुखु मूंखे वेढ़े रहियो आहे। मां को अहिड़ो शख़्स न आहियां जेको ग़रीबनि जे मदद करण में घणो एतबार रखंदो हुजे, छाकाणि त केतिरा ई बेघर माण्हू असुल में बेघर न हूंदा आहिनि। मूंखे लॻो त इन खां पहिरीं मूं कॾहिं बि कंहिंखे ईअं गंद जे दॿे मां खाधो ॻोल्हींदे कोन ॾिठो आहे। मूंखे लॻो त संदसि मदद करणु घुरिजे। मां ॾांहुंसि वधियुसि ऐं पुछियोमांसि त छा मां तोखे खाइण लाइ कुझु वठी ॾियां। हुन वराणियो त जेकॾहिं वठी ॾींदोसांसि त खेसि ख़ुशी थींदी। मूंखे पोइ महसूसु थियो त वटसि हिकु मोटरसाइकिल बि हुई। मूंखे चयो त मुंहिंजे कार जे पोयां अचु त जीअं मां अॻियां खाधे जे दुकान तां तोखे कुझु वठी ॾियां। हू मुंहिंजे पोयां आयो ऐं हुन खाधे जे दुकान तां मूं खेसि सभ खां वॾी डील वठी ॾिनी। हुन मूंखे रुॻो हिकिड़ी दरख़्वास्त कई त जेकॾहिं इन मानीअ सां चांहि जो हिकिड़ो कोप मिली पवे त मज़ो अची वञे। जॾहिं मूंखे संदसि खाधो आणे ॾिनो त हुन मुंहिंजा ॾाढा थोरा मञिया। हुन ॿुधायो त संदसि नालो स्टीव आहे ऐं हू गुज़िरियल सेप्टेंबर खां वठी बेघर आहे, जॾहिं खां संदसि भेण वफ़ात करे वई आहे। हाणे बसि घिटियुनि में संदसि गुज़रान आहे। हुन वरी बि मुंहिंजा थोरा मञिया ऐं मां ॻरी दिलि सां पंहिंजी कार ॾांहुं हलियो आयुसि। मूं गाॾी अॻिते वधाई त लॻमि त ॼण मां संदसि मदद मुकमिल नमूने सां न करे सघियो आहियां। मां मोटी आयुसि ऐं ॾिठुमि त हुन पंहिंजी मानी खाई बसि कई हुई ऐं हाणे मोटरसाइकिल ते सवार थी केॾांहुं वञण वारो हो। पुछियोमांसि छा मां कंहिं ॿिए नमूने सां तुंहिंजी मदद करे सघां थो। हुन चयो अहिड़ी का ख़ासि ज़रूरत न आहे। हुन मूंखां पैसा न घुरिया। मूंखां पुछियो त जेकर मां खेसि कुझु वधीक मानियूं वठी ॾियां ऐं हिकिड़ो गिफ्ट कार्ड बि वठी ॾियां त। हुन वराणियो त उहा त भलाई थी पवंदी। मूं वरी खाधे जे हिकु दुकान ते आयुसि ऐं खेसि कुझु मानियूं ऐं गिफ्ट कार्ड वठी ॾिनमि। हाणे हू अची रोअण में छुटो। एॾो रुनाई जो मां परेशान थी वियुसि। हुन मूंखे ॿुधायो अॼु मूं तो लाइ दुआ घुरी हुई। मूंखे हैरत वठी वई। न हू मूंखे सुञाणे पियो न मां हुन खे। त पोइ हुन मूं लाइ दुआ छो घुरी हुई। हुन पंहिंजी ॻाल्हि जारी रखी, तूं मूंखे सम्झी न पियो। अॼु मूं धणीअ खां उहा दुआ घुरी हुई त कंहिं अहिड़े माण्हूअ खे मूं वटि मोकिल जेको मूंखे हिकु वेलो गरम मानी खाराए ऐं धणीअ तोखे मोकिले छॾियो। मुंहिंजा लफ़्ज़ ख़तमु थी विया हुआ। हुन दुआ घुरी पए ऐं साहब हिकु गरम वेले लाइ। मूं कॾहिं ईअं सोचियो आहे? मूं त कॾहिं इहो बि न सोचियो आहे त को वेलो थधो थींदो आहे। बल्कि मूं त मानीअ लाइ कॾहिं का दुआ ई न घुरी आहे। मूंखे त बसि मिलंदी रहंदी आहे। मां केॾो न नवाज़ियल आहियां। शायदि अॼु हीउ सभु कुझु मूंसां इन करे थियो हो त जीअं मूंखे पंहिंजी हैसियत जी ख़बर पए त ॿियनि जे मुक़ाबले में मूं वटि छा छा आहे। हुन चयो ॾिस मूंखे कैंसर आहे। हुन पंहिंजी कमीज़ मथे कई ऐं पंहिंजे वधियल पेट ॾांहुं इशारो कयईं। मां ॼाणा थो त मूं वटि घणो वक़्तु कोन्हे। बसि ईअं आहे त चाहियां थो त जेको बि वक़्तु हुजे उहो बसि थोरो चङो गुज़रे। हाणे वरी ॻोढ़ा मुंहिंजे अखियुनि मां निसारा करे वेही रहिया हुआ।
स्टीव जी कहाणी हिकु आम कहाणी हुई, पर संदसि असरु ख़ासि हो। हुन मूंखां मोकिलायो ऐं चयाईं जॾहिं मथां ॿाझ थींदी रहे त हुन ॿाझ जो सदाईं शुक्रगुज़ार रहणु घुरिजे। ऐं उहा ॻाल्हि रुॻो किताबी न आहे त पाण खां हेठियनि ते निगाह रखणु घुरिजे, अमली ज़िंदगी बि इहो ई घुरे थी। छा उहा ॻाल्हि अजीब न आहे त असांखे उहा बि ख़बर न हुजे त गरम वेलो छा हूंदो आहे।